नाज़रीन बे पासे ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद ठटे वेझो मकलीअ जो दौरो कयो आहे। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त 1 फ़रवरी खां समूरा तालीमी इदारा खोलण जो फ़ैसिलो आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे ठट्टो में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद जाखरो सां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? तालीम ऐं क़ौमी वरसे जे सक़ाफ़ती वज़ीर शफ़क़त महमूद अॼु मकली ऐं शाहजहान मस्जिद जो दौरो कयो आहे। उन दौरे दौरान उन्हनि साथियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल 1 फ़रवरी खां समूरा स्कूल जेके खोलिया वेंदा। कोरोना सबबि समूरनि सूबनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी आहे। हिन चयो त ब्राड शीट वारे मामले ते शफ़ाफ़ कमीशन जोड़ी आहे, पर मुस्लिम लीग वारनि खे सिर्फ़ इल्ज़ाम तराशी खां सवाइ ॿी का कुझु बि नथो अचे। उन्हनि सॼी ज़िंदगी सिर्फ़ इल्ज़ाम तराशियूं करे ई सियासत कई आहे। हिननि चयो त वरसनि जो जाइज़ो वठणु आयो आहियां ऐं मुंहिंजूं हमदर्दियूं उन्हनि सां रहंदियूं, छो त सिंध जा वरसा जेके तारीख़ी माॻ ई क़ौमी वरसा आहिनि ऐं असां सूबनि सां गॾिजी वेही हिननि जी बहालीअ लाइ मदद फराहम कंदासीं त जीअं असांजा असां सां बची सघनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।